मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जी मोहब्बत से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम दरगाह नूर शाह बेटा गर्दो नवाजे अलाइकन जा दोस्तों मुसलमान भैरो रब पाक जा तव्हां सां गुनाहगारन ऐबदारन बदकारन जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं तव्हां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में अहिड़ी जाइ ते गॾु करायो आहे। रब पाक तव्हां असांखे अहिड़ी जाइ ते गॾु करायो आहे जाते सॼे बि कई जवान सुता पिया आहिनि त खॿे बि कई जवान सुता पिया आहिनि, जिन जो धाको तव्हां असां खां वधीक हूंदो, जेके मालदार घणा हा, नाले वारा वॾा हा, उथनी वेड़ीअ में पंहिंजे अलाइकनि में, पर अॼु अहिड़ी गैराबाद जगह ते सुता पिया थी जो कंहिंखे ख़बर ई न आहे त को कहिड़ो आहे, को कहिड़ो आहे, को कहिड़ो आहे। शल रब साईं तव्हां असांखे इन घर जे लाइ सोचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सफ़र जो महीनो हली रहियो आहे, हे वॾियूं कॉन्फ्रेंसूं मां सिंध जे बहितरीन ख़तीब तलवार हक़ ऐं सच जे अलम बरदार हज़रत मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा बड़ो दामत बरकातुहुल आलिया जन खे मुबारकबाद पेश तो कयां, जिन ॾींहं रात काफ़िन ॾींहंनि खां वठी करे महिनत करे हेॾी अज़ीम शान कॉन्फ्रेंस सजाई आहे। जिन जिन उन सां तावन कयो आहे, रब पाक कुशल समूरनि जे तावन खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हे वॾियूं कॉन्फ्रेंसूं हूंदियूं आहिनि जंहिंमें काफ़ी बुज़ुर्ग आलिम सगोरा ईंदा आहिनि, उन्हनि में इंतिहाई टाइम मुख़्तसर हूंदो आहे। शल रब साईं समूरनि जे हाज़िरीअ खे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। सफ़र जे महीने में महबूबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी आख़िरी न्याणी बीबी फातिमा साइण जो निकाह भी करायो आहे। सफ़र जे महीने में सोने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे दौर में नबूअत जे कूड़े दावेदार असवद अंसिया के भी कत्ल किया वियो आहे। सफ़र जे महीने में महबूबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खिलाफ एक मीटिंग थी हुई। सब मके पाक जा वडेरा नंढेरा भोतार नवाब खान गॾु थिया हा त महबूबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़त्म करणो आहे, महबूबा जे दीन महबूबा जे कुरान पाक के ख़त्म करणो आहे। अल्लाह तोखे मूंखे समझायो त केॾा बि वडेरा खान नवाब गॾु थियनि, कुरान मां लाथो आहे, मिठो मुहम्मद मां मोकिलियो आहे, उनखे कोई ख़त्म करे, उनखे कोई भी ख़त्म करे। जीअं मौजूदा दौर जा वडेरा नंढेरा सडेरा ये खान नवाब वॾियूं ताक़तूं गॾु थियूं त महबूब जे हक़ीक़ी वारिस हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब के ख़त्म कजे, पर अॼु दुनिया ॾिठो ख़त्म न थियो। अल्लाह साईं वरी समूरनि जो अॻुवाणो बणाए छॾियो। उहा हिजरत महबूब साईं जेका कई, उहा हिजरत जेका महबूब साईं जी थी, वकील टेम मां सञायो बकाया भी नारन में पूरो कर। अगले जे जज्बे के सलाम कैसे अल्लाह से इंशाल्लाह इन जे जज्बे के कबूल फरमाए। महबूबा सैयद जेका हिजरत कई वा नवाबन वडेरन जे जुल्मन का हिजरत थी। अल्लाह साबित कयो त जैसा रब गडवा, जैसा रब जी मदद गडवा, उनके कोई भी लोडे।
ऐं तव्हां खां मां पुछा थो कयां त महबूब सां उन रात गॾु केरु हो? केरु हो वा? हे त अल्लाह साईं जी हिकमत ही जो मिठड़े अली साईं के रब पाक महबूब जे बिस्तरे मुबारक ते सुमारियो, गॾु अबू बकर के मोकिलियो। न त चरिया खरिया छा चवना त अली हुयो तॾहिं त नबी बचो न। छा चवना? महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां मां फ़क़त ॿ ॻाल्हियूं अव्हां जे आॾो बयान कंदुमि। उन अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जे मथां नज़र कर। अबू बकर सिद्दीक जी न्याणी बीबी अस्मा सान ते नज़र कर। एक अबू बकर सिद्दीक जी कुर्बानी बयान कंदुमि। ॿियो अबू बकर सिद्दीक जी न्याणी बीबी अस्मा सान जी कुर्बानी बयान कंदुमि। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत वारो पहिरियों दौर आहे। मुशरिकनि खे ज़ोर आहे, काफ़िरनि खे वॾी ताक़त आहे। महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां काबतुल्लाह में ज़ालिमन हमलो कयो। जंहिंजो अबू बकर यार खे ख़बर पई, अबू बकर यार पंहिंजे कपड़े जे दुकान ते वेठो आहे। कहीं चयसि यार तूं दुकान ते? हाँ तोड़े तुझे यार मिठे मोहम्मद करीम जे मथां कातलाना हमलो थियो थी। मां सदको वञा अबू बकर यार जे इश्क जे मथां न को पैसा बंद कई, न को चौपल पातई, मथे उघाड़ो पेरे उघाड़ो, रोंदो थो अचे, डुकंदो थो अचे। चए थो वैलकुम तक़तुलून रजुलन ऐं यक़ूल रब्बी अल्लाह। ओ ज़ालिम, ओ शल तबाह बर्बाद उन माण्हू खे तव्हां शहीद करण था चाहियो जंहिंजो ॿियो ॾो कोई कोन्हे। वक़्त हीअ ई ॻाल्हि आहे, हो चवे थो असांजो रब अल्लाह आहे। अतक़तुलून रजुलन ऐं यक़ूल रब्बी अल्लाह। जेको चवे थो मुंहिंजो रब अल्लाह आहे, तव्हांखे बि रब ॾे सॾे थो। अल्लाह ॾे सॾणु छा ॾोह आहे जो तव्हां उन जे करे हुन ते हमलो कयो आहे? हिक ॿिए खे चवण लॻा उतरुकू मुहम्मदा, हिक ॿिए खे चवण लॻा मिठे मोहम्मद करीम खे छॾियो, जल्दी कयो उन जे यार अबू बकर ते हमलो कयो। छॾियो मोहम्मद। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। काबतुल्लाह जे धरतीअ ते अबू बकर सिद्दीक जे मथां लोह जे लठिन सां, अबू बकर सिद्दीक जे मथां पत्थरनि सां, अबू बकर सिद्दीक जे मथां गरीब जे मथां एॾो त ख़तरनाक हमलो थियो जेके जहिड़ो ज़ारो हथ में हो सुणे अबू बकर सिद्दीक जे मथां इस्तेमाल पियो करे। आशिक़ सचो सचो आशिक़ सुणो अबू बकर सिद्दीक वेचारो बेहोश थी वियो। जंहिं टाइम ते नक मुबारक मां रतु थी वए, कन मुबारक मां रतु थी वए, अखियुनि मुबारक मां रतु थी वए। हिक ॿिए खे चवण लॻा छॾियो से मरी वियो आहे, जहिड़ो आहे ई न। अड़े मरी वियो आहे, मोल खे छो था मारे? हुननि खे पक थी वई अबू बकर मरी वियो आहे। जंहिंखे रब न मारे तंहिंखे वॾेरा छा मारे सघंदा? जेके रब न मारे तंहिंखे वॾेरा। अल्लाहु अकबर। उन टाइम ते अबू बकर सिद्दीक जो बाबू अबू कुहाफा अञा मुसलमान न थियो। उन टाइम ते अबू बकर सिद्दीक जी अम्मा उम्मुल खैर अञा मुसलमान न थी। मां तव्हां खां थो पुछा कयां, जेके बचड़े वालो तव्हांजे साम्हूं ज़ख़्मी रतो वेतो जो बचो पाटे, तव्हांजी सूरत हाल कहिड़ी थींदी? ज़ख़्मी अबू बकर पंहिंजे अबे अम्मा जे आॾो पियो आहे। शाम जे टाइम ते अबू बकर सिद्दीक के होश न आयो, जीअं जो अबू बकर सिद्दीक के होश आयो आहे। अबो खीर जली बीठो आहे, अम्मा हेॾो माखी जली बीठी आहे। ओ बच्चा माखी त पियो, ओ बच्चा खीर त पियो। सदके सदके वञा उन आशिक़ सचे आशिक़ जे मथां, परवाने जे मथां, मस्ताने जे मथां अबू बकर सिद्दीक जे लफ़्ज़नि ते नज़र कर। चए थो रब जे ज़ात जो कसम आहे, खाइण पीअण हराम आहे। हतारा वजह बीबी जेसिताईं पंहिंजे महबूब जो दीदार न कबो, न माखीअ जे वेझो वञबो, न खीर जे। अम्मा थी चवे तोखे पंहिंजो महबूब बि मिलायूं था।
अबो थो चवे जे यार जे करे हेड़ो हाल करायो थी पंहिंजे हाल ते रहम कर अबे के चवे तो मुके छॾे दे अम्मा के चवे तो मुके छॾे दे अवल मुंहिंजी ॻाल्हि मञो मुखे महबूब मोहम्मद करीम जो दीदार करायो तवज्जो त कर मां पंहिंजे ॻाल्हि के समेटींदो तो हलां मुख़्तसर टाइम में मां पंहिंजो बयान पूरो तो कया अम्मा थी चवे भला तू न को खाए तो न को पिए तो बुधाए तुझो इन टाइम ते महबूब काथे हूंदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ चवे तो पोई गलीअ में दारे अरकम में मुझो महबूब मोहम्मद करीम हूंदो अम्मा वेचारी पोड़िया कमजोर बच्चे जे करे धिकड़ा थाबा खाईंदे जे टाइम ते उन पोड़िया वट पाती जंहिं टाइम ते उन पोड़िया वट पाती जंहिंजे घर में महबूब मुस्तफा करीम मौजूदन आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पुछाव थी करे उहा पोड़ी गाल बण जो नालो उम्मे सलीम चवे थी तू मुसलमान आए मञा थी तू अबू बकर जी अमड़ा केड़ी खबर तोखे काफरन मोकलियो आला कहीं मोकलियो चवे थी मां भी कुराड़िया पर अबू बकर सिद्दीक़ सा मां पाण मिलन में दिसां त सही वाकई उन मोकलियो आ या बे के मोकलियो जे टाइम ते उम्मे सलीम वीचारी पोड़ी आई अबू बकर सिद्दीक़ जे हाल दे नजर कंदी वई अबू बकर सिद्दीक़ जी तबियत के ॾिसी करे अखिन मां पानी वहंदो वियो चवे तो अम्मा मां तोखे रोण जे लाइ न घुरायो तोखे घुरायो मूंखे पंहिंजे महबूब सां जल्दी मिलायो उम्मे सलीम मुझे मथों रोण वारी अम्मा आहे तोखे मां रोवण जे लाइ न घुरायो जे महबूब जे इश्क मोहब्बत में मुझे सीने में तड़प लगी पई हज़रत अबू बकर सिद्दीक़ के बुधाए थी पोई घिटिया में दारे अरकम में महबूब मुस्तफा करीम मौजूद तवज्जो कर जे टाइम ते अबू बकर यार हलण जेड़ो न हुंदो जे टाइम ते अबू बकर यार घुमण जेड़ो न हो हेडो अब्बे जी टेकया हेडो अम्मा जी टेकया हेडो अब्बे जी टेकया हेडो अम्मा जी टेकया केड़ी मल पैर खोड़े पो सके केड़ी मल पैर न पो खोड़े सके वो मंजर केडो न अजीब हुंदो जे जो दरवाजो टपियो महबूब जी नजर पांजे आशिक ते पवंदी वई अल्लाह वो टाइम केडो न अजीब हुंदो जे जो महबूब मुस्तफा साईं जी नजर अबू बकर सिद्दीक़ जे मथा पवंदी वई अबू बकर सिद्दीक़ जो हाल ॾिसी करे फफादत इना रसूलुल्लाह आका साईं जे नबूवत वारा नीर मुबारक वही आया है अबू बकर के जे मथों अब्बो रोए के जे मथों अम्मा रोए तू वो यार आ जो तुझे मथों बिनी जहान जो सरदार पाण थो बुध त सही इश्क जो नतीजो त बुध महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अगते पाण वधी करे अबू बकर सिद्दीक़ के भाकुर में झलियो हाय जरे अबू बकर सिद्दीक़ जो भी भाकुर पयो हुंदो जरे आका साईं जो भी भाकुर पयो हुंदो महबूब मुस्तफा करीम फरमायो अबू बकर ज़ालिम ने तोखे केडो मारियो केडो तोखे तड़पायो जे तो महबूब गाल सही पर सीनो मिलंदो वयो दर्द दूर थींदो वयो सही सजो जिस्म जख्मी रतो वेहतो सजे जिस्म मो रत वहे थी पर जडे न तहां सा मुझो भाकुर नसीब थियो न मुझो सीनो मुबारक तहां जे सीने मुबारक सा मिलियो महबूब दर्द कोई कोने जण त मुके धक्को लगो ही ओ मां तव्हां को पुछा तो कया जडे जख्मी अबू बकर के आका साईं पंहिंजे झोल में सुमारियो हुंदो इनके जख्म याद हुंदा अबू बकर जो आका साईं जे झोल मुबारक में निंड्र कर सुबाने महबूब के वरी सुबह अजो अबू बकर निंड्र तो करे महबूब जे झोल में सुबाने अबू बकर जी झोल हुंदी सुमण वारो महबूब मोहम्मद ये अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला तवज्जो कर मां आखिरी गाल तो कयो जी अबू बकर सिद्दीक पान कुर्बानी दिनी महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा पंहिंजे खून के वहायो हिजरत वारी रात अबू बकर सिद्दीक जे न्याणी बीबी अस्मा ते वरी दुखियो वक्त आयो अबू जेल
लंबो किसो मां ओडे वञाई न तो हज़रत अली से सुता पिया महबूब मुस्तफ़ा साई चादर मुबारक में सुमारियो सवाल जवाब अजीब थिया अंदर माण्हू मोकिलियऊं त काॾे वयो तुंहिंजो यार चे बीठा ॿाहिरों तव्हां हो पुछो मुखऊं था ए जो तलवारूं खणी बिठाओ चे काॾे वयो चे केड़े पासे चे जाॾे वञणो होसे काॾे वञणो होसे चे जाॾे वयो आ अबू जेल के चयूं हिन सां सवालन में न पुॼंदासे अबू जेल चवे तो जेकॾहिं तव्हां के महबूब ॻोल्हणो आ पोइ ॿिए पासे ॾे न वयो हूंदो इहो वयो हूंदो अबू बकर ॾे अबू जेल जहिड़ो दुश्मन भी चवे पोइ त अबू बकर खां परे न वयो आहे अॼोको त अबू जेल खां भी क्रॉस करे वियो चो अॼोको त अबू जेल खां भी क्रॉस करे वियो हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के जै टाइम ते गारे सौर में पता पोयो अबू जेल पेरा खणी करे अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते आयो तवज्जो कर मां अबू बकर सिद्दीक जे न्याणी जी कुर्बानी तो बुधाया बीबी अस्मा दरवाजो खड़कियो बीबी अस्मा बाहर निकरी आई रोब में चवे तो तुजो अबो काडे वयो वा कैसा वयो आ जेकॾहिं चवे थी त नबीअ सां गॾु वयो आ त पोइ नुक़सान वारी ॻाल्हि आ अबू बकर सिद्दीक जो घराणो आका के नुक़सान जेकॾहिं चवे थी त मूंखे ख़बर ही नाहे जेकॾहिं चवे थी मूंखे ख़बर ही नाहे त पोइ सिद्दीक जी न्याणी चवे थी अबू जेल दहमान न कर हकलान ॾे मूंखे ख़बर आ पर कोन ॿुधाईंदी मां हाय हाय ओ अबू जेल मां न्याणिया मां नडरिया अबू बकर सिद्दीक जो खून मुझे खून में शामिल खबर आ पर कोन ॿुधाईंदी मां अबू जेल पाण के मुर्स माण्हू सजाइण वारो जंहिंजो बीबी अस्मा के चमाट वाहे कढिया बीबी अस्मा जे सजे चेहरे मरत वही आई नक में वेचारिया जे जेका फुली पातला नक भी चीर जी आयो कन में जेके वेचारिया जो सोन पातला कन भी चीर जी आयो नक मां खून तो वहे अल्लाह अकबर जिए जो पत्थर ते हेठ लगी न्याणीअ के चंबो लगो हेठों पत्थर के जे लगंदी वई चप भी चीर पयो दंद भी भजी पियो जबले इस्तिकामत जा बच्चा भी जबले इस्तिकामत थींदा थी चेहरो जख्मी करे छॾई चप चीर जियो दंद भजी पियो नक चीर जियो कन चीर जियो न ॿुधाईंदे मां त मुंहिंजो अबो मुंहिंजो मिठो मुहम्मद काॾे बीबी अस्मा जख्मी आ वेचारी अबे अबू जेल ड्यूटी लगाई हुई ओ न्याणी राज टाइम ते तोखे मानी तैयार करे पहुचाइणी मां तव्हां को पुछा तो कयां जेके गारे सौर ॾिसी आया अवाजो को नौजवान भी 3-4 कलाक साहिन सां 3-4 साहिन सां बिस्कुट खई वेंदो आ जूस खई वेंदो आ सायूं पटियूं पो पचंदो आ वाह अबू बकर तुझी भी कुर्बानी तुझी न्याणी राज टेम ते अंधेरे में मानी पहुचाए पई बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला ना जख्मिया कंखे कोन थी ॿुधाए त अबू जेल हे ज़ुल्म कयो वा जल्दी घर में आई कंखे कोन ॿुधाए तडड़ो हिकिड़ो साड़े करे उन जी शार पंहिंजे ज़ख्म के हणे थी मुंह के पट्टी ॿधी करे अबे जे मानीअ जी तैयारी करे पई अल्लाहु अकबर अल्लाह वाह न्याणी तुझे ईमान के मां सलाम कयो जख्मिया बेजला मानी पई तैयार करे अल्लाह अकबर रतो वेतिया चप के भी पट्टी लगी पिया मथो कपड़ो वेड़ो पिया महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मानी तैयार खणी करे जी पातिया मां तफसील दे न वयो मां छड़ो छाट कर बुधायो मां जे जो महबूब मुस्तफा करीम सही वट मानी पहुंचाए दे आका दिसी करे फरमान ता पुत्र खैर ता है पुत्र अस्मा जी साईं खैर ता है तुजो मुंह बंद लगो पियो गालाए बोलाए नथी छा गालाए वात जख्मी जिस्म जख्मी चमाट जे करे ये चेहरो कारो लगो पियो ओ पुत्र अस्मा बुधा खैर ताए हज़रत अबू बकर सिद्दीक के आका फरमायो ओ अबू बकर पंजे न्याणी खां तू पुछा कर हकीकत छा है
उन टेम ते बीबी अस्मा थी चे बाबा ज़बान सां ॿुधायां या उहा शइ खोले ॾेखारे। अल्लाह बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिए जो चेहरे तो पट्टी हटाई आ चेहरो कारो लगो पियो चप्पू चीरो पियो दंद भगो पियो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा था कन न्याणी दे खबर तो सहे कहे कहारो कयो वा साईं तवां जो हेडे हलिया आयो अबू जहल हो जे मुखे मारियो जे मुखे सटियो जे मुखे कुटियो जे मुखे जख्मी कयो साईं मां जख्मी थी पे में पर तवां जी गाल कोन बुढ़ाई थी मां जडे न्याणी जी इहा पोजीशन हुई महबूब जा मथे हथड़ा कजी विया ओ मुंजा रब मुझे अबू बकर जे खानदान ते नजर कर ओ मुंजा अल्लाह मुझे अबू बकर जे न्याणन ते नजर कर फरमान था अबू बकर यार बिन जा थोरा लाहे विंद में पर तुजो थोरो मां मोहम्मद दुआ था कर नो मुझा अल्लाह क़यामत में जन्नत में मुझे अबू बकर के वो मकाम उड़ जाए जो को मां मोहम्मद के मकाम उड़ दे रब फरमायो कबिल तो महबूब तू अबू बकर जे ला दुआ घुरी मां रब कबूल कई अल्लाह से इंशाअल्लाह तोके मुके उन अबू बकर जो सच्चो गुलाम बनाए उन अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जो सच्चो नौकर बनाए रब पाक तमा असा के सहाबा अहल बैत जो गुलाम बनाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।